कामिक देव की गुरवाणी हिकिड़ो शब्द आहे हिकिड़ो नंढी कोशिश आहे जिम जिम बरसे अमृत धारा जिम जिम बरसे अमृत धारा जिम जिम बरसे अमृत धारा मन बरसे अमृत धारा मन पीवे सुन शब्द विचारा मन पीवे सुन शब्द विचारा बरसे अमृत धारा जिम जिम बरसे अमृत धारा सब कुछ घर में बाहर नहीं सब कुछ घर में बाहर नहीं सब कुछ घर में सब कुछ घर में बाहर नहीं बाहर खोले सो भरम बुलाया बाहर खोले सो भरम बुलाए गुरु प्रसादी जिने अंतर पाया गुरु प्रसादी जिने अंतर पाया सो अंतर बाहर स्वयाली जिम्बर से अमृत धारा जिम्बर से शब्द विचारा मन पीवे सुन शब्द विचारा जिम्बर से अमृत धारा जिम्बर से अमृत धारा जन्म जन्म का बिछड़ा मिलिया जन्म जन्म का बिछड़ा मिलिया जन्म जन्म का बिछड़ा मिलिया जन्म का बिछड़ा मिलिया साधक साधक पाते सूखा हरिया साधक पाते सूखा हरिया साधक पाते सूखा हरिया सुमति पाए नाम दिया नाम दिया गुरुमुख होए मेला से
झिम झिम बरसे अमृत धारा, बरसे अमृत धारा। जोरदार तारियों। रिम झिम बरसे जीवन धारा। ये न असांजा पीए साहूजा साहब जेके जॾी गॾजंदा आहिनि अमा जो स्लोगन पहिरियों यादि रखंदा आहिनि अमृत मूंखे हमेशह आसीस स्वरूप चवंदा आहिनि मूल मंतर आत्मा जो जंहिंजे पहिरीं सभु भलो ते सदके असांजो भलो। असांजे विच में भाउ दिलीप लालवानी साहिब मुंहिंजा गुरु मुंहिंजा वॾा भाउ अमा जा पुट जिन सदैव मूंखे राह या ॾेखारण जे लाइ मूंखे सदैव धड़को ॾेई करे सेखारींदा रहिया आहिनि। मुंहिंजा भाउ बलराज पंजवानी साहिब सुरेश जी सभिनीनि जो स्वागत आहे। भाऊ जिन झूलण जा ॾींहं अथव वाह वाह मौज लॻी पई आहे। आयो लाल सभई चओ झूलेलाल। छा त मेलो तो लगे। वाह वाह दर ते वेठा आहियूं कॾहिं जगन्नाथ पहाड़ी कॾहिं केर नंढपण खां वठी करे डॉक्टर मोदी खां हमा चवंदी ॾिस इहो बि को करम सुठो आहे दीदी जो सस्तों के नगरी में पास में भाऊ जी का मंदिर और सुनने को हर चीज मिले, घर बैठे भी अगर कभी न भी जा पाए तो एड़ो चालीहे जो मेलो लोगो धूम अलग अलग कलाकार अचन पिया असांखे भी साईं जिन कॾहिं मौको ॾियनि था पिया। वाह गॾो गॾु असांजो भाउ दयालदास ओम प्रकाश भाऊ जोरदार तारियूं भाऊ लीलाराज साहबन जे लाइ झूलण जी मौज मचाए। आयो लाल सभई चओ झूलेलाल। आयो लाल सभई जो झूलेलाल। बोल माता रुक्मणी देवी की जय। बोलो बाबा परशुराम साहिब की जय। देव की जय। भाई ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो असांजो भाउ दीपक अरोड़ा ऐं उनजो कुटुंब परिवार हर साल नितनेम प्रेम भाव सां पंहिंजे माता साहिब जी वर्सी मल्हाईंदा आहिनि। अहिड़ा सुपातर शल जीअनि पिया हमेशह जेके माउ पीउ खे यादि कनि था उन्हनि जी यादि में वर्सी मल्हाए सभिनी संतनि महात्माउनि ऐं ॿियनि प्रेमियुनि खे घुराए करे आशीर्वाद वठी करे अमा खां ॾियनि था। मां हिननि खे बि नमस्कार कयां थो ऐं भॻवान करे असां जेको कुछ सिखायूं तव्हांजे दर ते सेवा कंदे कंदे सिखायूं ऐं मां साईं दर प्रार्थना कंदुमि हिननि खे शक्ति ॾियनि हमेशह जी हे कार्य कंदा अचनि सभिनी खे घुराए करे उन्हनि जा ॿ वचन ॿुधनि सत्संग कराइनि भंडारा कनि सेवाऊं कनि। मां लाल साईं दर ऐं असांजी माता श्री रुक्मणी देवी खे बि चवंदुमि त हिननि खे आशीर्वाद करे जी हमेशह ख़ुशि रहनि ऐं कार्य कंदा अचनि। बोलो कपिलेश्वर महादेव की जय। भजन गाई करे आयो लाल सभई चओ झूलेलाल। भाई सभई जरा ताड़ी बजाईंदा ऐं प्रेम सां चवाईंदा ए आयो लाल झूलेलाल। आयो लाल झूलेलाल। जोतन वारो झूलेलाल। 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 वारो झूलेलाल। आयो लाल झूलेलाल। आयो लाल झूलेलाल। जेको चवंदो झूलेलाल तेरा दीदा मेरा मां। जेको चवंदो झूलेलाल तेरा दीदा मेरा मां। जेको चवंदो अमरलाल तेरा दीदा मेरा मां। आयो लाल झूलेलाल। आयो लाल झूलेलाल। लाल झूलेलाल झूलेलाल लाल झूलेलाल। झूलेलाल। लाल झूलेलाल। 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 लाल झूलेलाल। 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 आयो लाल झूलेलाल। आयो लाल झूलेलाल। झूले 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 झूलेलाल आयो लाल। झूले 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 झूलेलाल ओ आयो लाल। जिंद पीर उड़े रोला लाल साईं डेरो लाल। जोतन वारो उड़े रोला लाल साईं डेरो लाल। संतन वारो उड़े रोला ओ लाल साईं डेरो लाल। संगत वारो उड़े रोला
साईं तेरो लाल संगत वारो डेरो लाल लाल साईं तेरो लाल संतन वारो डेरो लाल लाल साईं तेरो लाल झूले 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 लाल आयो लाल झूले 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 लाल आयो लाल जेको चंदो झूले लाल पंहिंजा ॾींदा मेरा मां जेको चंदो झूले लाल ॾींदा ॾींदा मेरा मां आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल लाल झूले लाल झूले लाल झूलेलाल लाल झूलेलाल 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 ओ लाल झूलेलाल 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 आयो 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 झूलेलाल आयो 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 झूलेलाल आयो 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 अमरलाल आयो 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 अमरलाल लाल खाए के लाल लाल जमेला लाल खाए के लाल लाल जमेला आयो लाल झूलेलाल पुत्र वारो झूलेलाल भले वारो झूलेलाल वीर वारो झूलेलाल झूले 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 लाल झूले 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 झूलेलाल आयो 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 अमरलाल आयो 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 अमरलाल लाल खाए दही त दुख में लही हो लाल खाए कई दुख में तलई लाल खाए मिश्री त दुख में मिश्री यो लाल खाए मिश्री दुख में विसरी आयो लाल झूलेलाल पुत्र वारो झूलेलाल भले वारो झूलेलाल वीर वारो झूलेलाल झूले 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 लाल झूले 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 झूलेलाल आयो 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 अमरलाल आयो 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 अमरलाल लाल खाए सोला त कम थींदा सोला लाल खाए शोला कम थींदा सोला लाल खाए स्वारा त मुक्ति वेंदा क्वारा अरे लाल खाए शारा मंदी वेंदा मारा आयो लाल झूलेलाल पुत्र वारो झूलेलाल भले वारो झूलेलाल वीर वारो झूलेलाल झूले 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 लाल झूले 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 झूलेलाल आयो 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 अमरलाल आयो 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 अमरलाल लाल खाए सेसा मिलन सभनी के पैसा लाल खाए सेसा मिलन सबके पैसा लाल खाए के को त मिले सबके चेक अरे लाल खाए के को मिले वातारण के चेक आयो लाल झूलेलाल पुत्र वारो झूलेलाल भले वारो झूलेलाल झूले झूले ओ झूले झूले रुक्मणी देवी जो ही मेलो माता रुक्मणी देवी जो ही मेलो आ प्यारो हित ईंदो भागन मारो ओ ही मेलो माता रुक्मणी देवी जो ही मेलो हिन मेले में संत अचन था संत अचन था संत अचन किताओ किताओ जा महंत अचन जन ओ किताओ किताओ जा महंत अचन था भोजन जो हिंदरे हले तो भंडारो जो दिन वारो प्यारो महादेव आज्ञा
जोगी जोगी बाबा मेरो मुझे साईं जो दया जो दुआरो जो जोड़ने वालो प्यारो यो कामिल करनी वारो ही मेलो माता रुक्मणी देवी जो ही मेलो सुबह गाँव संतन महात्माओं आज कोई लखे करोड़े कमाए पर जेको मां राह ॾेखारे वई आहे वञूं था दीदीअ जे दर ते त हीअ बि प्रसाद रखे आसीस करे शहर जो नेता अहिड़ा संत महापुरुष मां वरी सदको वञा पंहिंजी हिन माता ता बोल दयानंद साहिब की जय ही मेलो माता रुक्मणी देवी तो ही मेलो गोरी गोरी वन्या माता रुक्मणी देवी बाबा गोरी गोरी वन्या गोरी गोरी वन्या बल हार वन्या गोरी गोरी वन्या माता कुर्बान वन्या गोरी गोरी वन्या माता कुर्बान वन्या गोरी गोरी वन्या माता कुर्बान वन्या माता रुक्मणी देवी बाबा गोरी गोरी वन्या माता रुक्मणी देवी बाबा गोरी गोरी वन्या मेले में मौज मजे दी खलक देवी जमा मेले में मौज मजे दी गोरी गोरी वन्या गोरी गोरी वन्या गोरी गोरी वन्या बल्ले हार वन्या गोरी गोरी वन्या बल्ले हार वन्या गोरी गोरी वन्या माता कुर्बान वन्या गोरी गोरी वन्या माता कुर्बान वन्या माता रुक्मणी देवी तम गोरी गोरी वन्या माता रुक्मणी देवी तम गोरी गोरी वन्या दर्द जे जो चाकर बणगी चाट मत चुमा दर्द जे जो माता रुक्मणी देवी तम गोरी गोरी वन्या सुकन्या जो अर्जिया भेरो की न बन्या मोर बन्या माता रोज तो दर अच्छा माता रुक्मणी देवी तम गोरी गोरी वन्या गोरी गोरी वन्या बल्ले हार वन्या गोरी गोरी वन्या माता कुर्बान वन्या गोरी गोरी वन्या माता कुर्बान वन्या आये लाल जो मेलो होतीए मुझी संग माता गोरा बैठी दे हमारे वतन का होतीए मुझी संग माता गोरा बैठी दे हमारे वतन का हमारे वतन का सिंध जटा मनता हमारे वतन का सिंध जटा मनता माता जनंदर था माता जनंदर था ये मुझी संग माता गोरा बैठी जिंद बंदे हमारे वतन का ये मुझी संग माता गोरा बैठी जिंद बंदे हमारे वतन सारा सब नजारा साध बेल मनोरे वारा खजूरा क्यों है मेराना लालच पंजरा गैंदर मोहाना हमारे वतन का मुझे सिंध माता गोरा बैठी जिंद बंदे हमारे वतन का सुफन संतन जी आए सिंदरी मस्त फकीरन जी आए सिंदरी
हीअ मुंहिंजी जिंद माता ढोरा पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन आ सिंधिया भाई जोरदार तालियूं असांजे भाऊजन जे लाइ ऐं वरी हिकु दफ़ो हमेशह जीअं आसीर घुरंदुमि त हर साल वांगुरु जीअं ॿ पेर भरे अचनि था पिया एतिरे क़दुरु जो भा महेंद्र भाउ जो बि सुपुत्र अची करे चौमासे जे विर्तन जे मोकिलाणीअ ते भॼन ॻायो हो जेको हिन दफ़े असां प्रसाद रूप कैसेट में आणींदासीं ॾाढो सुहिणो ईअं असांजे प्यारो भरत मुंहिंजो भाटियो उहो बि सुठो भॼन ॻाईंदो आहे पर पहिरियों दीदी जिन खां ॿ शब्द पुछण ज़रूरु कंदासीं असांजे विच में खारगर मां आयल असांजा आचार्य आर व्यास जी महाराज जिन जो स्वागत था कयूं आचार्य व्यास जी महाराज जमनादास पुरसवाणी साहब राम दुधानी जी अज माता रुक्मणी देवी जी पुण्यतिथि तिथि मनाई वही है हिन पर्व ते जेके माता रुक्मणी देवी जा संस्कार उन्हनि जे ॿारनि खे मिलिया आहिनि उन्हनि जे बदौलत उन्हनि भक्तिमय कार्यक्रम जो सुठो आयोजन कयो आहे हिन टाइम ते सुठा कम करण सुठियूं ॻाल्हियूं सोचण इहो ई असांजो फर्ज़ आहे धर्म आहे ऐं सुठे मार्ग ते हलण वास्ते प्रेरित करण जो ही असांजो फर्ज आहे असां चवंदासीं कि सभई भक्त सभई माण्हू सुठे मार्ग ते हलनि सदचरित्रवान थियनि ज्ञान के प्राप्त करण हाणे जीअं चालीहे जो मेलो बि अचिणो आहे ऐं सोमवार जा मोकिलाव बि मुंहिंजा भाउ कंदा आहिनि इहे त्योहार असांखे कुझु न कुझु सेखारींदा आहिनि इन्हनि सां असांखे सिखणो खपे हे छा था चवणु चाहिनि इहो ॿुधणो खपे लाल जो चालीहो असां सभु मल्हाईंदा आहियूं पर छो मल्हाईंदा आहियूं असां इहो चालीहो इन वास्ते बि मल्हाईंदा आहियूं कि असांजो देश असांजी धरती साई ढाई रहे पाणीअ जी किथे बि कमी न रहे सॼी जनभूमि असांजी साई ढाई हुजे भरी पूरी हुजे असांजा सिंधी भाउर जेके आहिनि इहे बि भरिया भरिया हुजनि ऐं धरती सॼी भरियल हुजे असां चालीहो इन वास्ते बि मल्हाईंदा आहियूं कि गौतम ऋषि इन चालीहे खे सभिनी खां पहिरीं मल्हायो नासिक में जेको तव्हां वेंदा आहियो त्र्यंबक में मथे एक वरुण कुंड अथव लाल साईं जो कुंड अथव वरुण कुंड मथे पहाड़ ते इहो 40 जी देन अथव गौतम ऋषि ते 40 ॾींहं तपस्या कई ऐं इन बहिराणे जे हिसाब सां पूजा कई तंहिंसां प्रसन्न थी करे भगवान वरुण देव हे कुंड असांखे धरती वारनि खे ॾिनो उतां खां हीअ 40 जी प्रथा शुरू थी तंहिंखां पोइ सिंध में असांजे सिंधियुनि बि चौमासे जे अंदरि इन ही पूजा खे पसंदि कयो हुयो तंहिंखां पोइ हाणे असां जेको हे सोमवार मल्हाईंदा आहियूं इन्हनि जो बि ॾाढो महत्व आहे भगवान शिव जो साक्षात्कार करण वारो इहो ॾींहुं आहिनि जेके असांखे दादी रुक्मणी देवी ॾेई विया ॿुधाए विया ऐं असां इन सां शिक्षा बि वठूं शिव जो मतिलबु थींदो आहे कल्याण ऐं चौमासे में सॼे जगत जो कल्याण थे इन भावना सां इहे व्रत रखिया वेंदा आहिनि हिन में स्वार्थता घटि परमार्थता वधीक आहे असां
16 सोमवार जेके रखंदा आहियूं चवंदा आहियूं मन सां वाचा व्रत मने मन सां सोचो उहो ई फल असांखे मिली वञे। लिंग पुराण में इन जी वॾी महिमा ॻाल्हि आहे, पर हे व्रत भी परमार्थ वास्ते थींदा आहिनि। मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए पई कि अॼु असां अहिड़ी संत जे पुण्यतिथि जे समारोह ते इकट्ठा थिया आहियूं ऐं परमार्थ जे कार्य ते हलूं, इहे ई हिननि जा निर्देशन हुया ऐं इहे ई असां अॼु संकल्प कयूं कि शेष जिंदगी परमार्थ जे कार्य में लॻाईंदासीं। ॿारनि खे पंहिंजे सुठो चरित्र ॾींदासीं। अॼुकल्ह छा थी वियो आहे, ॿार ॾिसनि था सॼो ॾींहुं टीवी ऐं हथ में खणनि था गन। अरे पीउ ॾिसण में थो अचे, अरे पीउ खे के किडनैप करे वरितो आहे। इहे नंढे ॿारनि जा जवाब आहिनि। पहिरीं असांखे ॿुधाईंदा दादा दादी जी आखाणी ॿुधंदा हुआसीं, तंहिंसां असांखे ज्ञान मिलंदो हुयो, सदचरित्र मिलंदो हुयो। हाणे काई भेण थी चए त भाउ चवंदो ॾिसो रेप त न थी वियो आहे, किडनैप त न थी वई आहे। पहिरीं ॻाल्हियूं मन में इहे थियूं अचनि, सुठियूं ॻाल्हियूं असांजे मन मां गाइब थी वयूं, छोकी टीवी वग़ैरह असांजे मथां इहे छा पई छॾी। पहिरीं असांखे वॾा आखाणियूं ॿुधाईंदा, कथायूं ॿुधाईंदा हुया, नंढियूं नंढियूं आखाणियूं ॿुधाईंदा हुआ। इहे असांखे मोरल ॾींदियूं हुयूं, चरित्र ॾींदियूं हुयूं। असां चवंदा हुआसीं if wealth is gone, nothing is gone. If health is gone, something is gone. If character is gone, everything is gone. But हाणे हिन करेक्टर जा ई ग्राहक कान आहिनि। त जेतिरा भी संत आहिनि, जेतिरा भी पंच आहिनि, जेतिरी भी पंचायतियूं हलाइनि था, जेतिरा भी मुखी आहिनि, मां सभिनी खे हमेशह अरदास कंदो आहियां, हथ जोड़े प्रार्थना कंदो आहियां, जेतिरो थी सघे समाज में चरित्र उत्थान जो कमु करियो। असां सभिनी जो कमु फर्ज़ छा आहे कि चरित्र जो उत्थान थिए। चरित्र जो पतन करण जो असांजो उद्देश्य न आहे। ऐं पंहिंजो हिकु इमेज ठाहिणी आहे ताकि ॿार असांखे ॾिसी करे, संतनि खे, पंचनि खे ॾिसी करे हलनि। जीअं संस्थाउनि वारा कंदा, तीअं ई उनजा अनुयायी बि कंदा। तंहिंजे करे पंहिंजो चरित्र असांखे सुधारणो आहे ऐं ॿियनि खे सुठी शिक्षा ॾियणी आहे। इहे ई फर्ज़ असांजा आहिनि। अॼु दादी रुक्मणी देवी जी पुण्यतिथि ते मां सभिनी खे बसि इहा ई अरदास कंदुमि, जेतिरो थी सघे समाज जे चरित्र उत्थान जे वास्ते प्रयास करियो। इहो ई सोमवार जो लक्ष्य आहे ऐं इहो ई चालीहे जो बि लक्ष्य आहे, छोकी वरुण देव सब्जी लिक्विडिटी ते अधिकार रखंदा आहिनि। लिक्विडिटी में पाणी भी ईंदो आहे, खीर भी ईंदो आहे, चांहि भी ईंदी आहे, खून भी ईंदो आहे, फीलिंग्स भी ईंदियूं आहिनि, पैसो भी ईंदो आहे। इन सभिनी ते अधिकार वरुण देव जो आहे। ॿार जेके पैदा थो थिए उहो बि लिक्विड शयुनि सां थो थिए, उन ते संतति ते अधिकार भी वरुण देव जो आहे। शादियुनि ते भी अधिकार वरुण देव जो थी थो वञे, छोकी इहे भावना जूं प्रतीक आहिनि। हिक ॿिए सां अट्रैक्शन करण में भी वरुण देव लिक्विडिटी कारक थींदी आहे। तंहिंजे करे असांजा इहे चालीहा सिंधी जा ॾाढा ई पुराणा आहिनि। इहो चवण भी ग़लति आहे कि जॾहिं राजा अमृख शाह कहर कयो तॾहिं असां चालीहो रखियो, तंहिंखां पहिरीं भी हिंदू चालीहो रखंदा हुया। नासिक में त्र्यंबक जो जेको इहो तलाउ कुंड अथव मथे, इहो इन जो ई प्रतीक अथव कि 40 ॾींहं विर्त रखियऊं। गौतम ऋषि तपस्या कई, तंहिंजे परिणाम स्वरूप वरुण देव पसंदि थी करे इहो वरुण कुंड ॾिनो, जिथां चवंदा आहिनि गोदावरी जो उद्गम थियो। राजा हरिश्चंद्र के ॿार न पियो थिए त भी वशिष्ठ ऋषि उनखे चालीहो रखण वास्ते चयो। वरुण देव जो चालीहो रख, अटे जो पहाड़ ठाहे, पहाड़ जेके अॼु असां बहिराणो ठाहींदा आहियूं, उन मथां स्फटिक जो पत्थर रख। स्फटिक ॾाढी महांगी थी पए, तंहिंजे करे असां मसरी रखंदा आहियूं। स्फटिक जो पत्थर रख। अखो छो चाढ़ींदा आहियूं? हिनजी पहिरीं प्रतिष्ठा कर। पहिरियों अखो जेको चाढ़बो आहे उहो प्रतिष्ठा जे वास्ते चाढ़बो आहे।
इन ते वरुण देव जी प्रतिष्ठा कर, पो वरुण देव जी पूजा कर, वरुण देव जी पूजा करे लास्ट में वरी अखो चाड़े करे वरुण देव जो विसर्जन कर, पो जो शेष भाग आए यो जल चरण के समर्पित करे सके। यो भाव असांजो हुयो। ये प्रथा कोई नई काने, हे कोई राजा मृत सासा काने। लखे साल पेणी हरिश्चंद्र राजा थियो, तेखा पेणी गोदावरी आयल है नासिक में, महाराष्ट्र में गौतम ऋषि यो रखियो है, चालियो रखियो है। तो चालियो कोई खाली सिंधी समाज जो काने, यो असांजी वैदिक संस्कृति जो हिस्सो है। 40 किस्म जा बादल थींदा आहिनि, 4 प्रमुख बादल आहिनि, तंहिंजे हिक जे हेठां 9 बादल थींदा आहिनि। ते हिसाब सां असां चालीहो रखंदा आहियूं। अॼु 40 ॾींहं बि आहिनि, साण सोमवार जा बि हलनि था पिया, शिव जा बि। इहे चौमासा शिव जा ॾाढा प्यारा थींदा आहिनि। सॼो चौमासो ई प्यारो थींदो आहे, तंहिंमें सोमवार वधीक ई प्यारो रहंदो आहे। हाणे एतिरो ई चई करे पंचन के प्रार्थना करे कि चरितो थान करण समाज जो पंहिंजो भी मां माइक असांजे व्यास जी गुरु जी जे लाइ तबियत अस्वस्थ हुयनि, पर मां तो समझा हे माता जन जे मथां हमेशा प्यार रहियो आहे। असांजे आर्य गुरु जी जिन जो व्यास महाराज जिन जो बाबा साईं आत्माराम साहब जी वर्तीअ जो अॼु पलव जो ॾींहुं आहे, पर तॾहिं बि टाइम कढी साईं कालीराम साहिब 1 कलाक अची करे ॾिनो। साईं विशनदास महाराज 92 वर्ष उमिरि, पेट में थोड़ी तकलीफ़ चवाए मोकिलियो भई साईं मां नथो अची सघां पियो, पर आसीस हथरो मथां रखियऊं। हेड़ा संत महात्मा महापुरुष अची करे आसीस कनि। सचपच या कृपा है जो असां जॾहिं जॾहिं दीदी वटि वञूं आहियूं। मां चाहींदुमि वरी कुछ असां दीदी जन खां ॿुधूं ॿ शब्द। साईं भगत साहब 2 कलाकनि खां असां सां गॾु वेठा आहिनि। मां लख धन्यवाद चाहींदुमि असांजे भगत साहब मोहनलाल जी। उन्हनि जो आवाज़ ई जॾहिं शांति दरबार में गूंजंदो आहे, मां हिकिड़े दफ़े निकिरी करे ॿाहिरि पियो वञा, वरी जॾहिं हिननि माइक हथ में खई मुंहिंजा पेर वापसि उरी आया। भा संत कुमार बि चए हाणे तव्हां उथी करे हलिया वियो, वरी वापसि आयो। मां साईं असांजो भगत मोहनदास जो आवाज़ ॿुधी वेठो रहियुमि भॼन ॿुधण जे लाइ, जेसि ताईं हुननि जो भॼन पूरो न थियो। त अॼु असांजे मथां आशीर्वाद जो हथ रखण आया आहिनि असांजा भाउ भगत साहब मोहनदास। ज़ोरदार तारियूं। दिलीप भाउ दिया, दिलीप दिया जो स्वागत आहे। अची साईं पूज्य धर्मवारी पंचायत मां हकी गाल सोन जी पैखान के हुंदी आहे, सोनारे हीरे जी पैखान हुंदी आहे। जवारी के हीरो सफा है कि न दागी आहे। हिते तमल सजो ॾिसां तो सफाई जो आहे भाई साहब। उती इश्क ये न लगंदो आहे। इश्क त घणे क़िस्म जा आहिनि। के प्लाट खरीद करण जो इश्क, के कार में घुमण जो इश्क, इन्हनि के वरी जो इश्क लॻियो त मां बोली भंडारी। त ही हक़ी ॻाल्हि जिन खे लॻल हुजे, चई लॻल हूंदी आहे न, चई लॻी हो तो कल पवे न त पुछ लॻिया वाला नू, जिते बाहि मरे हंधु वो सरे। असांजा रमेश लाल जन भी क्या बात है भाई साहब। क्योंकि मतलब गाड़ी में असा तो 12 महीना जी ना राम के बनवास हुई है। असा के मतलब गाड़ी में भी हुना है गड। हमारा प्रिय भा सजना रे यार, लगी हो तो कल पवे न त पुछ लगिया वाला नू, जिते बाहे मरे हंध वो सरे न त कहिड़ो आवे। सेक पारे वाला नुड़े
तक खसे आयो दिल पर दूर खा अरे दाव्यो मुझी दिल तक खसे हाणे केरु डसे अरे दाज वञी मिला पंहिंजे महबूब सां ओ यला ओ यला सनला मत पुछा पीर फकीर भुखन दुखन जी अड़िया मुखे नाए सुध सरी अवेर सवेर अड़िया मुखे आए प्यास ससण जी सनला मुत डाढा ॾिठा दुख तुझे पसनला मुत डाढा ॾिठा दुख तॾहिं भाई तुम सुख अड़े जेरी जे मुंह अंगण में होयला होयला भाई साहब ये 5 मिनट 13 तारीख झूलेलाल मंदिर में प्रोग्राम जे मास्टर चंद्र गोड से पो इया खर्चनो ताजे शहर में किस्मत सायो यार मास्टर चंद्र भी है यार जिंदगी गुरी वही बस समाज आदि 5 मिनट छोटा है दी मलायो गंगा ते माना चो इतरा भी चो हे माता जी आ माना वर्षी माना हिता हर को वर्ष जी वही भाई साहब असा भा रमेश लाल मा हिकरो चई मथा बियो ते समापति छो टाइम थिंदो तो या रह जी छो अचे यार जडी गडो यासी रमेश लाल यार रूरुआणियूं कयूं सी यार थोड़ो विछोड़ो अची विया तगड़ थियूं मार मां त इएं चवंदी सां छो त अचे रहिजी शलतो सां जुदा ना थियूं पल अचे रहजी ओ शलतो सा जुदा ना थियूं तेरी हिकु पल जैसी आहे जान में हीअ जान थिए दुश्मन ज़मानो भल जैसी आहे दुश्मन ज़मानो भल अचे रहेगी होश लतो सा जुदा ना थियूं तेरी हिकु पल अचे रहेगी सजण अचे रहेगी
मिंट राजा वेठो जे महलात में राजा महलात में वेठो जे फकीर हुजे अल्लाह जो प्यार लांगो तो बदलू जे दरबानी बीठो जे दरबानी फकीर जे तो दरबानी के दरबानी वन राजा के ते तुझो संधू आयो थोरो शांति 2 मिनट हे त मन चंगन भलन के माया अचणी वञणी कहरे कहरे बाय रमेश लाल कंहिंजी खणी विया चोर त कंहिंजी सारे बाय कंहिंजी दबी धूर में कंहिंजी राजा का सफली तडी थींदे जेकी साईं जे नाल साईं कंवराम छा चंदो ओठर अल्लाह ते कर का दे कुछ खणीअ जे नाले रब वठंदो थी थोड़ा अरे भरे दीदो ती बोरा व्यवहार कर इन्हीं सा कर की न होया गोरिया अरे तोखे व्याज सुदा दीदो जेकी लिखे सदाली राजा महला तमेठो जे दरबानी भी फिर जे तो दरबानी फकीरन के त पंहिंजी मस्ती दिया भाई साहब उनके केरी मस्ती दिया दरबानी के चई वन राजा के त तुझो संधू आयो दरबानी विचार तो करे न फकीर के अंग ते पूरा कपड़ा भी ना है पैर में जुती भी ना है वरी चे तो राजा जो संधू आया दरबानी विचार तो करे जे न फकीर जो चवण मा मोटाई नो बदवा दीदो राजा जेडी सजा दीदो वा गाल मंजूर कंदो पर फकीर जो चवण न मोटाई दो दरबानी टाप टाप कंदे महलात में पहुंचो वा राजन हो राजन जो संधू आयो राजा वारो थी अचे तो मुझे सौरे के धी हिकड़ी पैसा कया मां शादी हे वरी संधू मुझो किए थिया राजा विचार में पहुंचवा मता मुझे सौरे बी शादी कयो न मा थिए जायो जे नरी मुझो संधू जो दिया बा राजा जो दरबानी इन्हें मुझे संधू के इज्जत मान सा महलात में उठिया दरबानी टाप टाप कंदे फकीर के मस्तक जुड़ते तो राजन फकीर तो के महलात में संधू बोलाया फकीर टाप टाप कंदे महलात में पहुंचो तो राजन राम राम राजा ददवाने सोचे के कपड़ा अंग देगा नड़े मुझो संधू आ राजा तो फकीर मुझे सारे के दिए हिकरी तैसा कया मां शादी बुधा तू मुझो संधू किए थिए फकीर चे तो राजन चढ़ियो आशा वे नहीं तक ध्यान वे फकीर शाह चोते जे तो राजन हो मुझे मालिक खे मुझे थड़िए खे बेली बधियरियूं से अमीरी बिया से फकीरी तो कया अमीरी सा शादी मां कया फकीरी सा शादी बुधा संधू था से को ना ताजे शहर में आयुम किस्मत सा पर सुनल की न रहायो तो शहर में आयुम किस्मत सा पर ओ सुनल की न रहायो भूल लगी न रहायो तो शहर में किस्मत सा पर सुन लगी न रहायो तो तुझे शहर में आयो किस्मत सा पर तुझे दर्द में कहे जो मदेश छदे परदेश में घुस जाहिए तुझे दर्द में कहे जो देश छदे परदेश में घुस जाहिए अरे भाऊ कौन छॾिया मां पंहिंजो वतन अरे कौन छॾिया मां पंहिंजो वतन तो तन्यापन साण घुरायो थी कौन छॾिया पंहिंजो वतन पर न्यापन साण घुरायो न्यापन साण
तुझे इश्क सजन मजबूर कयो मूंखे पंहिंजे वतन खां दूर कयो तुझे इश्क सजन मजबूर कयो मूंखे पंहिंजे वतन खां दूर कयो पर ॿी ॻाल्हि ॿार में शिलाल जिया हाणे वञा थो मां पंहिंजे वतन जिया हाणे वञा थो मां पंहिंजे वतन पर दिल सां दोस्त भुलायो थी भाई साहब मास्टर चंद्र जिया जो माना शागिर्द हुयो हकी ॻाल्हि जे पुछे त भाई साहब आए हकी ॻाल्हि मास्टर थोरो ॿ मिंट मास्टर चंद्र तंहिं टाइम में असांखे अखियुनि जूं ॻाल्हियूं ॾिठियूं आहिनि मास्टर चंद्र एवंडर जो दॿो ईंदो गोल जे मास्टर चंद्र खे कुल्हे ते खणी ईंदा भाई साहब मास्टर साहब अचे त माना जिते गोर ॾिसे या काथे सुहिणो ॾिसे पर साईं कंवरराम सिंध जे अंदरि सरमोर हुयो हो साईं भगत कंवरराम ऐं हिंद में असांजो भगत घनश्याम जे पहिरीं केसट भरी कंवर जे कदमन में मास्टर रतन आयूं रतन सब रब जा दुनिया ॾिठी मूं जाचे सब माण्हू दी मन दिल इन के लिए दिल उन्हीअ खे ॾे हा हो त दिल ॾिजे हा राणल झूलेलाल मंदिर में 12 ताईं पिया कनि त 12:30 ताईं मां जो भगत भाई साहब वेठा आहिनि बाबा पब्लिक चई न भगत हिते पंजरे था वेही सालनि खां पोइ मिलियो आहे ऐं हक़ी ॻाल्हि अमा जे सही ॿुधे असांखे 12 महीना हूंदा आहियूं बनवास कंहिं महिल फैज़ाबाद कंहिं महिल लखनऊ ऐं कंहिं कुदरत वरी उन ॾींहुं उहो असांजो भेरोमल नाथाणीअ छोकिरो चई साईं हे चिठी थी मां छाजी वरी चिठी आई आहे भेरा त दिल ॾिजे दिल वारनि खे हा राणल हे असांजो जमनू पुरसवाणी हकी ॻाल्हि त हिनखे एॾी माता जी ऐं पिता जी दुआ भा जमनू लाल ऐं हकी ॻाल्हि हो त दिल ॾिजे दिल वारनि खे हो त दिल ॾिजे दिल वारनि खे कहिड़ो कदुर पवंदो हाय बे कदुरनि यारनि खे तारी हो दिल ॾिजे दिल वारनि खे दिल ॾिजे दिल वारनि खे कहिड़ो कदुर पवंदो हाय बे कदुरनि यारनि खे हाय हाय कहिड़ो कदुर पवंदो हाय बे कदुरनि यारनि खे इतिहास लिखियलु आहे लैला ऐं मजनू हिते कुटीअ खाइण वारा मजनू घणा रत ॾियण वारो कोको हा हो त लैला मजनू निभायो लैला मजनू निभायो मोहे खां पोइ बि कबर मां आवाज़ इहो ई आयो ओ दिल ॾिजे दिल वारनि खे
कई ससुइया सिरजी सती कई ससुइया सिरजी सती पुनल पुनल कती वई छरी छगलन छारन में हाय हाय पुनल पुनल कती वई छरी छगलन छारन में दिल नीचे तारी जो आवाज फटा वो तो दिल नीचे दिल वार लिखे दिल नीचे भाई साहब हकी गाल रात 2 बजे 2:30 बजे वसण शाह दरबार में आए साईं आत्माराम जी वर्सी अजु के पलव जो भोग सा भी मां हरी घड़ी पे ॾिसां फोन दी भाई फोन वजन बाकी में यार इते भी फकीर रास्ता होते भी महबूब वजन आयु रतन सफर बचा आयु रतन ये रतन कहो शागिर्द मास्टर चंद्र जो ये हकी गाल अरे आयु रतन सफर बचा आयु रतन सब आयु रतन सफर बचा आयु रतन अरे दुनिया की थी चाचे सब मानू थी मतलब बजा आए हाय दुनिया की थी चाचे सब मानू थी हाँ वो दिल नीचे दिल वार लिखे दिल नीचे कहो कदर पवंदो आए पे कदर यार लिखे हाय हाय कहो कदर पवंदो आए पे कदर यार लिखे हकी गाल जय जय सदके आए के जोर से तारी दलाने अमर जे नाले चई मां की जिसने कदर न जानी वो नर है शैतान सबसे बड़ी है भाई साहब हे साईं 2 मिनट साईं कंवराम जी हिकड़ी तुक चई सोरठ गाए त साईं कंवराम सोरठ के समझ में आए थोरो अमा थोरो 2 मिनट दादी भंडारे जो टाइम थी गया सिंध में ये हकी गाल वेठाई जे गाल थींदी त सजे हिते त कुछ भी काने बाहर रात जो 9 बजे पियो सुबह जा 9 थींदा हनुमानगढ़ टाउन चो श्री गंगानगर करणपुर